हिकिड़ी माता भगवान श्री कृष्ण जी भक्ता, खूब भक्ति कंदी भगवान जी। प्रभु जा दर्शन करण रोज पंहिंजे गांव में जेको मंदिर हुयो रोज दर्शन करण वेंदी। इच्छा थी कि मां वृंदावन वञा, ॾाढो प्रेम भगवान श्री कृष्ण सां। वृंदावन पहुची वई, भगवान बांके बिहारी मंदिर दर्शन करण वई। उते पुजारी जी बीठा हुया, उन्हनि खे कुछ प्रसाद कुछ धन अर्पण कयो। 200 रुपया ॾिना तंहिं जमाने में, ऐं पुजारी जी भी बदले में उन्हनि खे कुछ प्रसाद ॾिनो, जंहिंमें हिकिड़ो लड्डू हुयो। चओ हरे राम। संत ॿुधाईंदा आहिनि इहे घटना, शायदि तव्हांखे ॿुधाई हुजे। प्रसाद में हिकिड़ो लड्डू ॾिनो। हा, मां ऐं भगवान बांके बिहारी भगवान सां ॾाढो प्रेम। उन चयो पुजारी जी प्रसाद ॾियो था त घटि में घटि मूंखे 2 लड्डू ॾियो। चओ राम। 1 से काम नहीं चलेगा, 2 दीजिए। पुजारी जी चवण लगा, अम्मा ॾिस एॾी भीड़ आहे, सभु आया आहिनि, तूं हिकु वठी वञ। चई न न, मूंखे माफ़ी ॾियो, मां त 2 ई वठी वेंदीमांव, मूंखे 2 ॾियो। प्रसाद में मूंखे 2 लड्डू खपनि, परिवार ॾाढो वॾो आहे, सभिनीनि खे थोरो थोरो बि ॾींदमि त 2 लॻी वेंदा, तव्हां दया कयो 2 लड्डू ॾियो। पुजारी जी भी मना कयो, न न अम्मा हेॾे हेॾी भीड़ आई आहे, तोखे अगरि सभु ॾेई छॾींदुमि त ॿियनि खे छा मिलंदो। चई बाबा मां तव्हांखे 200 रुपया ॾिना न। चओ हरे राम। 200 ॾे चाहे 2000 ॾे, प्रसाद एतिरो ई मिलंदे भाई। माता भी वो अलमस्त भगवान जी अहिड़ी भक्ता हुई, वो विड़ी पई हुन सां। चओ हरे राम। न मूंखे त 2 ई लड्डू खपनि प्रसाद में। पुजारी जी भी मना करे छॾियो, माता खे ॿाहिरि कढियो। माता ॿाहिरि निकिती, हाणे भगवान खे ॻाल्हाइण लॻी प्रेम में। भगवान सां प्रेम हुयो, भगवान श्री कृष्ण सां। चवण लॻी, वाह एॾो परियों खां तुंहिंजे दर ते आया आहियूं तुंहिंजो दर्शन करण जे लाइ। भगवान खे चवण लॻी, एॾो परियों खां आया आहियूं तुंहिंजो दर्शन करण जे लाइ, केवल असां 2 लड्डू घुरियासीं त तूं 2 लड्डू बि न ॾेई सघे। चओ हरे राम। अक्सर ईअं थींदो आहे कि असां कंहिंसां नाराज थी वेंदा आहियूं, गुस्सो कंहिं ते कढंदा आहियूं। चओ हरे राम, हा न, ईअं थींदो आहे भाई। हाणे पुजारी जी लड्डू न ॾिना, भगवान कहिड़ो ॾोह कयो भाई, ॿुधायो। पर भगवान वीचारा ॿुधनि था। माता चवंदी चवंदी न हिकिड़ी ॻाल्हि चई छॾी, छा तूं पंहिंजे भक्तनि सां एतिरो बि प्रेम न कंदो आहे कन्हैया, कि उन 2 लड्डू घुरिया तुंहिंजे भक्त कंहिं, आ तूं उनखे 2 लड्डू न ॾेई सघे, एतिरो बि तुंहिंजो प्रेम कोन्हे। चओ हरे राम। बस एतिरी सी ॻाल्हि चवण, मंदिर खां ॿाहिरि निकिती, बांके बिहारी मंदिर जे गलीअ मां हिकिड़ो छोटो सो बालक उहो डुकंदो डुकंदो आयो, हथ में कुछ पैकेट हुयो, उन माता खे ॾिनी। चई अम्मा 5 मिंट पकड़, मां हिते चप्पल काथे लाथी, मूंखे चप्पल नथी मिले। चओ हरे राम। 5 मिंट पकड़े बि, मां जल्दी चप्पल पाए अचां थो, पोइ तोखां पंहिंजो पैकेट वठां थो। 5 मिंट संभाले बि, हा पुट वञ तूं। अम्मा बीठी रही, वो त बाल गोपाल त गायब थी वियो। 5 10 15 मिंट थिया, अधु कलाक आयो ई कोन, चङी देर थी वई आयो ई कोन। वो माता भी उनखे ॻोल्हण लॻी, ॿार मिलियो ई कोन। चओ हरे राम। छो जो बालक न हो तो भगवान पाण आया। काफी देर बीठी रही वो माता, प्रभु आया कोन। माता सोचो कि बस हाणे बालक लॻी तो ईंदो भी कोन, ए भुलिजी वियो आहे मूंखे ॾेई करे। हली वई वापस पंहिंजी ट्रेन में वञी वेठी। चओ जय श्री कृष्ण। जेॾी महिल उन पैकेट खोलियो त उन में 4 लड्डू निकिता। घणा भाई? 4। घणा घुरिया आहीं? 2। ध्यान ॾिजो, 4 लड्डू निकिता। वो माता हैरान थी वई कि ये प्रसाद त खुशबू त उहो ई थी अचे जेकी बांके बिहारी मंदिर में लड्डू मिलनि पिया, बराबर ओड़ी खुशबू अलॻि न। ऐं 4 लड्डू। बगल में हिकिड़ी चिट्ठी भी पई, उन चिट्ठीअ में लिखियल हुयो। जेॾी महिल उहा चिट्ठी उन माता पढ़ी त उनजा नेण भरिजी आया, रोअण लॻी। चिट्ठीअ में लिखियल हुयो, माता ईअं न चवंदी कर कि कन्हैया तूं पंहिंजे भक्तनि सां प्रेम न कंदो आहे। चओ हरे राम। ईअं न चवंदी कर मां कि कृष्ण तूं पंहिंजे भक्तनि सां प्रेम न कंदो आहे। तूं घणा लड्डू घुरिया हुया? 2 न, खण मां तुंहिंजे लाइ 4 मोकिलिया में थी। तूं केवल 2 घुरिया हुया, मां तुंहिंजे लाइ 4 मोकिलिया आहिनि। पर ईअं न चवंदी कर कि कृष्ण पंहिंजे भक्तनि सां प्रेम न कंदो आहे। चओ हरे राम। असां सोचे भी नथा सघूं, इमेजिन जेके चवंदा आहियूं न, वीचार भी नथा करे सघूं कि भगवान
केतिरो प्रेम कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि सां। छा माता पिता अगरि पंहिंजे ॿारनि जी हर ख्वाहिश पूरी कनि, चाहे ॿार ग़लति डिमांड बि करे, त छा माता पिता सही आहिनि? चओ हरे राम। ॿार त चाहींदो आहे मां आग में बि हथु विझां, माता पिता हुनखे विझण थोरी ॾींदा आहिनि, उनखे रोकींदा आहिनि। परमात्मा अगरि कहिड़ी शइ जे लाइ रोकनि था, कोई शइ नथा ॾियनि, त पक भलाई आहे, पक हुनमें भॻवान जी कोई न कोई करुणा कृपा लिकियल आहे। पर पंहिंजे भक्तनि सां भॻवान ॾाढो प्रेम कंदा आहिनि। चओ हरे राम। भॻवान लिखियो आहे चिठीअ में, भाई कॾहिं बि न चइजां मां कि मां कृष्ण पंहिंजे भक्तनि सां प्रेम न कंदो आहियां।